हितां जा जेके बि लोकल ऑफिसर आहिनि उहे वॾेर आहिनि ऐं सियासी भोतार आहिनि ऐं करप्ट माण्हुनि जे ओताकनि जी चमचागिरी करे रहिया आहिनि त तव्हां पाण ई ॿुधायो त हिननि ग़रीबनि अवाम खे पाणीअ जी फराहमी कीअं यकीनी थींदी। सीएम सिंध जो अबाणो शहर ऐं अबाणी यूसी ऐं अबाणो तालको हिननि करप्ट माण्हुनि सॼो तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। भान माइनर लुंडी शाख जा जेके पुछड़ीअ जा आबादगार आहिनि उहे हर साल नज़रअंदाज कया था वञनि। नज़रअंदाज इन जे करे कया था वञनि जेको मथियां माड्यूल आहिनि उन जी माप वा 3 इंच उहे बासरनि वॾेरनि भोतारनि जा माड्यूल आहिनि ऐं ऑफिसर जेके लोकल ऑफिसर उन्हनि खे चवण लाइ कुझु चई नथा सघनि। ऑफिसर उन्हनि खे जेके वॾेरनि जा बासरनि जा माड्यूल आहिनि उन्हनि जी माप वा 3 इंच त उते 3-4 फुट जॾहिं उहो माड्यूल रहंदो त तव्हां पाण ई ॿुधायो त पुछड़ीअ जे आबादगारनि खे पाणी मिलंदो। हितां जा जेके बि लोकल ऑफिसर आहिनि उहे वॾेर आहिनि ऐं सियासी भोतार आहिनि ऐं करप्ट माण्हुनि जे ओताकनि जी चमचागिरी करे रहिया आहिनि त तव्हां पाण ई ॿुधायो त हिननि ग़रीबनि अवाम खे पाणीअ जी फराहमी कीअं यकीनी थींदी। असां पुरज़ोर अपील था कयूं सीएम सिंध मुराद अली शाह साहब खे त प्लीज जिन माण्हुनि खे तव्हां फ्री हैंड ॾिनो आहे, जिन माण्हुनि खे तव्हां चयो आहे त हिननि ग़रीब अवाम जा कम कयो उहे कम करण लाइ तयार कोन्हनि। हे असांजो पाणी बेसिक राइट इम्पोर्टेंट आहे। जे असांजे वक़्त सिर अगरि वणनि जी पोखाई न थी त असांखे करोड़े रुपयनि जो नुक़सान थींदो। जिन माण्हुनि खे मुराद अली शाह फ्री हैंड ॾिनो आहे उहे माण्हू कम करण लाइ तयार कोन्हनि, उहे ग़रीब अवाम खां मिलण लाइ तयार कोन्हनि। तव्हां पाण ॿुधायो जॾहिं अहिड़ा राशी करप्ट ऑफिसर मुक़ररु थींदा त पोइ हिननि ग़रीब अवाम जो केरु तदारुक कंदो। तव्हां मूंखे पाण ॿुधायो त छो न हे ग़रीब अवाम ॿाहिरि रोडनि ते निकिरंदी। असां पुरज़ोर सीएम सिंध खां रिक्वेस्ट था कयूं त प्लीज we are strongly request to CM Sindh Syed Murad Ali Shah Sahab immediate action to corrupt officers who involved unfair water distribution. Thank you.